जामशोरे खां ख़बर अवां सां शेयर कंदासीं। जामशोरे भरिसां टूल प्लाज़ा भरिसां ट्रॉलर ऐं मोटरसाइकिल में टक्कर सबबि मोटरसाइकिल सवार निजी बैंक जो ऑफिसर चीभा जी फोत थी वियो आहे। इंतहाई अफ़सोसनाक ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। जामशोरे भरिसां टूल प्लाज़ा भरिसां ट्रॉलर ऐं मोटरसाइकिल में टक्कर सबबि मोटरसाइकिल सवार निजी बैंक जो ऑफिसर चीभा जी फोत थी वियो आहे। पुलिस मूजिबि केबी फीडर वारे पुल वटि थियल हादिसे सबबि मंज़ूर अली मंगणहार थॾे ते फोत थी वियो आहे। संदसि मड़ अस्पताल मुंतक़िल कयो वियो। पुलिस ॿुधायो त वाक़िए बाद ट्रक ड्राइवर फरार थी वियो आहे, जॾहिं त फोतीअ जो मड़ ज़रूरी कार्रवाई बाद वारसनि हवाले कयो वियो आहे। अहिड़े वाक़िए बाद मड़ फोतीअ जो घर पहुचण ते कोहराम मची वियो आहे। ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। जामशोरे खां जामशोरे भरिसां टूल प्लाज़ा भरिसां ट्रॉलर ऐं मोटरसाइकिल में टक्कर सबबि मोटरसाइकिल सवार निजी बैंक जो ऑफिसर चीभा जी फोत थी वियो आहे। इन जा वधीक तफ़सील मालूम कंदासीं। जामशोरे खां धरती टीवी न्यूज़ जो रिपोर्टर रहीम बख्श बलोच लाइन ते मौजूद आहे। जी रहीम बख्श, वधीक तफ़सीलन खां कजो। जी बिल्कुल फौजिया, ही अफ़सोसनाक ख़बर है। जामशोरे में हैदराबाद टूल प्लाज़ा भरिसां तेज़ रफ्तार ट्रॉलर मोटरसाइकिल मथा चढ़ी वियो आहे। हादसे नतीजे में मोटरसाइकिल सवार आहे हिकु ॼणो जेको आहे थॾे ते ई चिबाट जी फौत थी वियो आहे। केपी फीडर वारे पुल वटि थियल हादसे में निजी बैंक कोटड़ी जो जेको अफ़सर आहे मंज़ूर अली मंगणहार जेको फोत थी वियो आहे। फोती जो लाश जेको आहे 1 कलाक खां रोड ते पियल हुयो। हादसे वारे हंध ते पुलिस पहुची फोतीअ मड़ खे एम्बुलेंस जे ज़रिए जामशोरो जी लम्स अस्पताल मुंतक़िल कयो वियो। ऐं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त लाश खे ज़रूरी कागज़ी कार्रवाई बाद वारसनि हवाले कयो वियो आहे। ॿिए पासे ट्रॉलर ड्राइवर गाॾी सूधे फरार थी वियो आहे। जी ठीकु आहे रहीम बख्श, महिरबानी तफ़सीलन खां कयो।